हेडलाइन्स वठियूं अहम ख़बर अव्हांखे ॾींदा हलूं। कराची में सुभाणे खां 8 अगस्त ताईं लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे। टास्क फोर्स पारां नयनि पाबंदियुनि सां कराची में लॉकडाउन जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। हीअ अहम ख़बर आहे, अव्हां ताईं पहुचायूं पिया। कराची में सुभाणे खां 8 अगस्त ताईं लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कोरोना वायरस वधण सबबि सनअतुनि खे पैदावारी अमल जारी रखण जी इजाज़त हूंदी। कराची में कोरोना पखिड़िजण जी शरह वधीक आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां गाज़ी झंडेर खां। गाज़ी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अॼु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि जेको वज़ीर आला हाउस में कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो आहे, उन में फ़ैसिलो कयो वियो आहे त सुभाणे खां 8 अगस्त ताईं लॉकडाउन लागू कयो वेंदो। न रुगो लॉकडाउन हूंदो, आम कारोबारी मर्कज़ बंदि हूंदा, पर इंट्रासिटी ट्रांसपोर्ट बि बंदि हूंदी। अॼु वज़ीर आला हाउस जे तर्जुमान जे तरफ़ां जारी कयल शुरूआती मालूमात मूजिबि ॿुधायो वियो आहे त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु इजलास खे इहो ॿुधायो आहे त सूमर ॾिहाड़े खां सरकारी ऑफिसूं पिणु बंदि रहंदियूं ऐं 31 अगस्त ताईं जेका सरकारी मुलाज़िम आहिनि उन्हनि जूं पघारूं बि रोकियूं वेंदियूं। जेके मुलाज़िम कोरोना जी वैक्सीन न कराए सघंदा उहे पघारुनि खां महरूम रहिजी वेंदा। जेको हीउ इजलास आहे कोरोना टास्क फोर्स जो, उहो अहम तरीन इजलास हुयो, छाकाणि त अॼु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह न रुगो हुकूमत जे अमलदारनि पर मुख़ालिफ़ गुट सां तालुक़ रखंदड़ MPAs, मज़हबी ऐं वापारी अॻुवाननि सां पिणु इजलास करण बैदि उन्हनि खे एतमाद में वठण खां पोइ इहो फ़ैसिलो कयो आहे त ईंदड़ हफ़्ते लॉकडाउन हूंदो ऐं लॉकडाउन इंट्रा जेका सिटी बस सर्विस आहे उहा बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं शहरनि में मुकमल तौर ते कारोबारी मर्कज़ बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इहो चयो आहे त सुभाणे खां वठी जेको माण्हू आम रोड रस्ते ते यानी घर खां ॿाहिरि ईंदो लाज़मी हूंदो त हू पाण सां गॾु कोरोना जी वैक्सीनेशन वारो सर्टिफिकेट बि साण रखंदो, तॾहिं ई खेसि ॿाहिरि चुरपुर जी इजाज़त ॾिनी वेंदी। जी ठीकु आहे गाज़ी, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।